अस्सलाम वालेकुम दोस्तों। ड्रामा सीरियल पापनगर ड्रामे में छाछा थी थारे से बालाजी खान हाणे मंठार के गोरे मंठार के मारे छॾींदो। सिकंदर खान हाणे मंठार के हथ करे वठंदो। छावरिल खान हाणे मल्हार ऐं रोशन के आज़ाद कराईंदो। दोस्तों तव्हांखे सॼी कहानी ई अपडेट इन नंढड़ी ऐं छोटी वीडियो में ॾियण वारा आहियूं। दोस्तों वीडियो खे आख़िर ताईं ॾिसंदा थी सघे मुंहिंजे यूट्यूब चैनल आमिर जमाली खे लाज़मी सब्सक्राइब कंदा। दोस्तों सब्सक्राइब करण सां को आवाज़ बैलेंस न करंदो काफ़ी असांजी हौसला वधंदी ऐं तव्हांखे बि वधीक वीडियो ॾिसण वटां मिलंदा। दोस्तों आवाज़ टाइम वेस्ट कोन करे हलो था पंहिंजी कहानी ई अपडेट जी तरफ़। दोस्तों हाणे तव्हां ॾिसंदो त हरेस बालाजी खान जेको आहे हाणे पंहिंजा सभु माण्हू वठी वञी करे जबल खान जे घर में चाचूसी कंदो ऐं उनजी ॻोल्हा कंदो ऐं जबल खान के साफ़ साफ़ चईंदो अगर जेकॾहिं मंठार तो वटि निकितो त पोइ मां तोखे माफ़ करण वारो न आहियां। जबल खान चवंदो त रस बालाजी खान भले तव्हां जेको आहे मुंहिंजी घर जी ॻोल्हा कयो ऐं भले चाचूसी कयो, पर अगर जेकॾहिं मंठार मूं वटि निकितो पोइ मां तव्हांखे ॾंड ॾोह ॾियण लाइ तयारु आहियां। अगर जेकॾहिं मंठार मूं वटि न निकितो त पोइ तव्हांखे ॾंड ॾोह मूंखे ॾियणो पवंदो, छो जो तव्हां पोइ मूंखे ॾोही था सम्झो। रस बालाजी खान चवंदो त पोइ ॾिसी वठंदासीं। ऐं ॿिए पासे दोस्तों हाणे तव्हां ॾिसंदो त सिकंदर खान जेको आहे शाहनवाज खे साफ़ साफ़ चई छॾियो त अगर जेकॾहिं मंठार ईअं असांखे वठण ॾींदो हथियारनि जे ज़रिए त पोइ असां उनखे मारे ऐं पोइ हुतां जेको आहे ज़राणी खे मुर्दा या ज़िंदा वठी ईंदासीं, पर मंठार खे उते ज़रूर मारींदासीं। अगर जेकॾहिं हुन हथियार फिटा कया त पोइ उनखे ज़िंदा वठी ईंदासीं, अगर जेकॾहिं हुन हथियार फिटा न कया त पोइ हुनखे मारे करे हुतां राणी खे वठी ईंदासीं। शाहनवाज चवंदो सिकंदर खान तव्हांखे ईअं करणु न घुरिजे, तव्हांखे हर हाल में इहो जेको ॿई मूंखे ज़िंदा खपनि ऐं पोइ मां उन्हनि जी ज़िंदगी जो फ़ैसिलो कंदुसि त उन्हनि खां छा करिणो आहे ऐं छा नाहे करिणो, या त मंठार खे मारिणो या त राणी खे मारिणो आहे। अगर जेकॾहिं ईअं ई असां जेको आहे उन्हनि खे मारींदासीं त पोइ रेस बालाजी खान वांगुरु हर को माण्हू असांखे सम्झंदो। ॿिए पासे दोस्तों हाणे तव्हां ॾिसंदो त वरिल खान जेको आहे सिकंदर खान के साफ़ साफ़ चई छॾींदो त बस तव्हां जेको आहे परेशान न थियो, तव्हां मंठार जे पोयां लॻी पओ त बस जीअं मां मल्हार ऐं रोशन खे आज़ाद करे सघां। अगर जेकॾहिं मां उन्हनि खे आज़ाद करण में कामयाब थी वियुसि त पाण सभई गॾु थी करे पोइ इन रेस बालाजी खान खे टांडा ॾेई करे ऐं पोइ रेस बालाजी खान जो कमु तमामु करे छॾींदासीं ऐं उनखे मारे पंहिंजे दिलि ठारींदासीं। सिकंदर खान चवंदो त वरिल खान तव्हां इहो कमु करे अचो, तव्हां मल्हार ऐं रोशन खे आज़ाद कयो, जीअं असां जेको आहे शेर दिल जी दिलि खटे वठूं ऐं मल्हार बि असां सां गॾु थी वञे, पोइ रेस बालाजी खान खे मारण में आसानी थी पवे। दोस्तों उमीद त कहाणी इन खे पसंदि असांखे ॾींदा इजाज़त, वरी तव्हां सां मिलंदासीं के नई वीडियो में। ख़ुदा हाफ़िज़।